पुछो त सिंधी आहे प्यारो झूलेलाल खे। जय जय झूलेलाल दोस्तों, देश विदेश जे सभिनी सिंधियुनि खे तव्हांजे पंहिंजे विपिन शिवानी जो सलाम। ॾाढी ख़ुशी थी थिए ॿुधाईंदे 9 अप्रैल 2023 अची रहियो आहियां मां पंजाबी बाग पाक पंहिंजो चेटीचंड जो इवेंट पेश करणु। तव्हां सभई अचिजो, ख़ूब धूम मचाईंदासीं, पंहिंजे लाल साईं जो जनम मल्हाईंदासीं, विसारजो न। शुक्रगुज़ार आहियां मां सिंधी जागृति सभा, सिंधी रॉयल क्लब, असांजा पूज दादा मनोहर बलवानी, भाऊ विनोद नेनवानी, तव्हां सभिनि जो शुक्रगुज़ार आहियां मां, जिन जे सॾ ते मां अची रहियो आहियां पंहिंजो इवेंट पेश करणु। दोस्तों विसारजो न, 9 अप्रैल चेटी चंड जो मेलो पंजाबी बाग पार्क में ख़ूब धूम मचाईंदासीं, दिल नगाड़ा वॼाईंदासीं ऐं लाल साईं जो धाम धूम सां जनम मल्हाईंदासीं। अचिजो ज़रूर, मिलूं था। जय जय झूलेलाल। सिंधी ॿोली सदाईं अमर रहे। पुछो त सिंधी आहे प्यारो झूलेलाल खे, सिंधी माण्हू आहे प्यारो झूलेलाल खे।